चेहरे जे कुदरती रंग में नाख़ुश मानू भूरे रंग जा ख्वाहिशमंद हूंदा आहिनि ऐं इहो ई सबब आहे जो पाकिस्तान में चेहरे खे गोरो करण जे नाले ते वॾे पैमाने ते क्रीमुनि जो विकिरो थिए थो। अछे रंग जो जुनून एशियाई मुल्कनि जी औरतुनि में वधीक मिले थो। पाकिस्तान में बि रोज़ नयूं नयूं कंपनियूं नवनि नालनि सां क्रीमूं, ब्लीच ऐं ॿियूं हानिकार शयूं विकिरो कनि थियूं, जेके माण्हू बि बिना सोचण सम्झण जे इस्तेमालु कनि था। अक्सर माण्हू कंहिं खल जे माहिर सां मशवरो करण खां सवाइ क्रीमूं ख़रीद करे इस्तेमालु करणु शुरू करे छॾींदा आहिनि। खेनि ख़बर बि नाहे हूंदी त इन्हनि क्रीमुनि जो इस्तेमालु खेनि कहिड़ा नुक़सान ॾेई सघे थो। इन हवाले सां कुझु ॻाल्हियूं ॼाणणु ज़रूरी आहिनि। पाकिस्तान में गॾु कयल अंगनि अखरनि में इहा ॻाल्हि साम्हूं आई त इन्हनि क्रीमुनि में इस्तेमालु थींदड़ वाइटनिंग एजेंट्स जो वास्तो खल ते थींदड़ मोहिड़नि जी वाध वेझ सां आहे ऐं इहो मर्दनि ऐं औरतुनि ॿिन्ही में हिक जेतिरो आम आहे। इन्हनि क्रीमुनि में कार्टिकोस्टेराइड नाले स्टेराइड हूंदा आहिनि, जेके अव्हां जी खल खे गोरो कंदा आहिनि पर ॾंदनि खे नुक़सान ॾींदा आहिनि ऐं ॾंदनि ते फिका निशान ठही वेंदा आहिनि। हिकु मुताले मूजिबि अहिड़ियूं क्रीमूं इस्तेमालु करण सां हिकु ख़तरनाक बीमारी बि थी सघे थी, जंहिंमें चेहरे जो रंग नीरो थी वेंदो आहे। क्रीमुनि में मिलियल हाइड्रोक्विनोन खे घटि मिक़दार में इस्तेमालु कजे त ठीकु आहे, पर जेकॾहिं इन्हनि खे बाक़ाइदगी सां इस्तेमालु कजे त खल जा कुझु हिसा कारा ऐं नीरा थी सघनि था। जेकॾहिं अव्हां जी खल हसास हूंदी त इहो मसइलो जल्दी थी वेंदो। चेहरे ते इन क़िस्म जा निशान ॾाढा ख़राब लॻंदा आहिनि, जिन खे मेकअप बि ढके न आहे सघंदो। डर्माटाइटिस खल जी हिकु अहिड़ी हालत आहे जेका खल खे अछो कंदड़ क्रीमुनि जे इस्तेमाल सां थी सघे थी। डर्माटाइटिस हल्की ऐं तेज़ थी सघे थी ऐं हर शख़्स में मुख़्तलिफ़ हूंदी आहे। बीमारियुनि जी अलामतुनि में खल ते ॻाढ़ाण, छाला थियणु, मोहिड़ा थियणु, अल्सर थियणु, एलर्जी थियणु, चेहरो ख़ुश्क थियणु, सोज ऐं ख़ारिश शामिल आहिनि। जेकॾहिं अव्हां खे अहिड़नि मसइलनि मां को मसइलो पेश अचे थो त कंहिं स्किन स्पेशलिस्ट सां मशवरो करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं कंहिं क्रीम जे इस्तेमाल सां अहिड़ी अलामत ज़ाहिर थिए त उन क्रीम जो इस्तेमालु फौरी तौर ते रोकण में ई भलाई आहे।